अस्सलाम वालेकुम एवरीवन। उम्मीद थी कयां सब ठीक ठाक हूंदो। कल मां कुछ वीडियोस अपलोड कयूं, उन हवाले सां काई ॻाल्हि नथी कयां, हिकु नॉर्मली सी ॻाल्हि थी कयां। त ॾिसो, मुंहिंजी हिकु दोस्त आहे, उन मूंखे कॉल कई, उन मूंखे कॉल करे चयो त मतिलबु उनजी फैमिली में कुझु इशूज़ आहिनि। त उन चयो त मुंहिंजे घर वारा हीअं था चवनि, मुंहिंजे घर वारा हीअं था चवनि। ठीकु आहे, फैमिलीज़ इशू पंहिंजी जॻह ते। हाणे हिकिड़ी तव्हां सां मां ॻाल्हि शेयर थी कयां। ठीकु आहे, माण्हुनि जा ॾिसो, फ़क़ीर अगरि थियो आहे तव्हांजे घर में, फ़क़ीर आहे तव्हांजे घर में, ख्वाजा सिर आहे, फ़क़ीर आहे, ख़बर हर कंहिंखे हूंदी आहे त असांजो पुटु नंढे लाइक़ वठी छा आहे, असांजी औलाद आहे उहा नंढे लाइक़ वठी गुॾियूं थी खेॾे, ॿारनि सां टपे थी खेॾे, छोकिरियुनि सां गॾु ॻाल्हाए थो, नचे थो, शादी फंक्शन में नचे थो। तव्हांखे ख़बर न आहे हू छा आहे? तव्हांखे कुझु ख़बर न आहे हू छा आहे? तव्हां अंधा आहियो हुन टाइम? तव्हांखे नज़र नथो अचे? पुपियूं, मासियूं, खालाऊं सभु ॾिसनि थियूं, अम्मी बि ॾिसे थी, भेण बि ॾिसे थी, अबू बि ॾिसे थो, भाइर बि ॾिसनि था, सभिनि खे ख़बर आहे छा आहे। ठीकु आहे, उन टाइम कोई कुझु न आहे चवंदो। ॻाल्हि वधंदी वेंदी आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे न, टिकटॉक जो दौरु आहे। हर 4 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि हर कंहिंजी वायरल थी वञे। ठीकु आहे, इन में कोई मसालो न आहे। उते उन्हनि खे मसइलो न आहे जॾहिं उन्हनि जा पुट कारा था थियनि। ठीकु आहे, उहे कारा था थियनि, उन्हनि जूं धीअरूं कारियूं थियूं थियनि। मां कंहिंजो नालो नथी खणां, मां कंहिंखे चवां कोन थी, मां हिकु ॻाल्हि थी कयां नॉर्मली न। जॾहिं नियाणियूं हुननि जूं ख़राबु थियूं थियनि, पुट हुननि जा ख़राबु था थियनि, पोइ बि फ़ैसिलो करे उन्हनि जूं शादियूं कराए, ॻाल्हि ख़तमु कराए, 5-5 लख, 3-3 लख, 4-4 लख चटी ऐं जुर्माने जे तौर ते वठी करे मुशियुनि खे वटि ॾेई उहे भाइर वेठा आहिनि, उहे पीअर वेठा आहिनि। ठीकु आहे, उहे माइरियूं चवनि थियूं असांजी नियाणी आहे, असांजी धीउ आहे। मूंखे इहो सम्झ में नथो अचे, अगरि कोई फ़क़ीर थिए थो त एॾो वॾो तमाशो छो? ठीकु आहे, अगरि फ़क़ीर आहे, ख्वाजा सिरावा, तव्हांजी औलाद आहे, तव्हां पुटु नथा सम्झो, धीउ नथा सम्झो, औलाद त आहे न तव्हांजी, तव्हां पंहिंजी औलाद बि नथा सम्झो, हुनखे औलाद बि नथा सम्झो। इहो केॾो वॾो तल्ख़ लफ़्ज़ आहे, औलाद तक नथा सम्झनि। खाइनि था, कोई मुश्किल थी अचे, पुट बि छॾे था वञनि, धीअर बि छॾे थी वञनि, ख्वाजा सिरावनि खे अगरि फ़ोन था कनि त अबा असां सां हे मसइलो आहे, हो चवनि था हाज़िर, असां वेठा आहियूं, असां हर हल कंदासीं। त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां उन्हनि खे औलाद बि नथा सम्झो, उन्हनि जे मुश्किल वक़्त में तव्हां उन्हनि जो फ़ोन नथा खणो। अगरि एतिरा केसिस ॾिठा आहिनि, कोई फ़ौत बि थी थो वञे न, उन पंहिंजे घर वारनि खे दुनिया जो खारायो हुजे, अगरि फ़ौत थो थी वञे त उनजी डेड बॉडी, उनजी लाश, उनजी मैयत वठण खां बि इनकारी था थी वञनि। केतिरी ॾुख जी, केतिरी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे न, की उनजी डेड बॉडी, उनजी लाश, उनजी मैयत वठण खां बि इनकारी था थी वञनि। त असांजे ख़ानदान में इहो हुयो बसि हिकिड़ो, इहो हाणे कीअं असां घर वठी अचूं? असांजी बेइज़ती आहे, बेइज़ती आहे। 8-8 लख, 10-10 लख वठी खाओ था, बेइज़ती न आहे? तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे, तमामु ज़्यादा ॾुख जी ॻाल्हि आहे। तव्हांजा ॿिया बि पुट आहिनि, उहे नथा पाइनि लेडीज़ कपिड़ा, उहे नथा नचनि, छो नथा नचनि? असांजे अंदर में हिकु रूह हूंदो आहे, अलाह ताला विझंदो आहे, अलाह ताला जे हथ में हर शइ आहे, अलाह ताला जे हुकम खां सवाइ पतो बि न आहे हिलंदो। हर इंसानु पंहिंजी मर्ज़ी सां न आहे हूंदो, हर कोई पंहिंजी ख़्वाहिश सां न आहे हूंदो। जेको रब खे मंज़ूरु हूंदो आहे उहो थियणो हूंदो आहे। ठीकु आहे, हा, वक़्तु ईंदो वेंदो आहे, वक़्तु बदिलजंदो वेंदो आहे, उन वक़्त सां पाण खे चेंज कंदा वेंदा आहिनि। मूंखे ॾिसो, तव्हां पाण खे ॾिसो, असांजी केतिरी सिंध जा ख्वाजा सिर आहिनि, आल पाकिस्तान जा आहिनि, वक़्ती बदिलंदा ई रहंदा आहिनि। उमिरि एज थींदी आहे, माण्हू वॾो थींदो आहे, नंढो थींदो आहे, कमज़ोर थींदो आहे, मोटो थींदो आहे, ख़राबु थींदो आहे, सुठो थींदो आहे न। आम छोकिरो बि थींदो आहे, आम छोकिरी बि थींदी आहे। इन में का वॾी ॻाल्हि न आहे त तव्हां हाणे पहिरियां हीअं हुयो, हाणे हीअं थी विया आहियो, को मसइलो न आहे। पहिरियां तव्हां बि त हीअं हुयो न, हाणे तव्हां वॾा थी विया आहियो, तव्हां सुठा था लॻो, सुठा कपिड़ा था पायो, सुठो इख़लाक़ अथव, सुठो हलणु चलणु अथव, पहिरियां त तव्हां न हुयो हीअं। त बहराए महिरबानी, हे मुंहिंजा हथ आहिनि, पंहिंजी औलाद खे औलाद सम्झो, पंहिंजे ॿारनि जे मथां हथु रखो। ॿाहिरि जी दुनिया तमामु ज़्यादा ख़राबु आहे, नशा पता, अॼुकल्ह आइस, शराब, चर्च त आम आहे, हर कोई पीए थो अॼुकल्ह। तव्हांजा पुट बि पीअनि था, पंहिंजे घरनि में वेही करे सिगरेट आए करे पीअनि था, तव्हां ख़बर छा था कनि? कुझु नथा चओ। अगरि तव्हांजे घर में कोई फ़क़ीर आहे त हुनजे मथे ते हथु रखो, उहा तव्हांजी औलाद आहे, तव्हां हुनजे मथे ते हथु रखो, अल्लाह तव्हांखे सब्र ॾे। ठीकु आहे, तव्हां हुनजे मथे ते हथु रखो, हिते गैरत खाइण जी ज़रूरत न आहे। औलाद आहे, पंहिंजी मोहबत में, पंहिंजे प्यार सां हुनखे संभालियो, न की कुझु उहो ग़लति करे विझे, न की को कुझु ग़लति कमनि में पइजी वञे।
ॿाहिरि जी दुनिया तमामु ज़्यादा ख़राबु आहे। तव्हां सभिनि खे मुंहिंजो पैगाम आहे। ऐं मुंहिंजी फ़ोन करे मुंहिंजी दोस्त मूंखे तमामु रोए पई, चए पई मूंखे हाणे हो चवनि था त तुंहिंजो कमु ई न आहे, हेॾे अचु न, असांजे घर न ईंदो कर। केतिरे दुख जी ॻाल्हि आहे। हुनजी भेनरुनि खे चवनि था तव्हांजो भाउ आहे, भाउ खे चवनि था तव्हांजी भेण आहे। अड़े बाबा हुनजी भेण हुजे भाउ हुजे तव्हांजो छा वञे, तव्हांजे घरां था वठनि, तव्हांजे घरां था वठी खाइनि। तौबा तौबा कयो, हर कोई पंहिंजे घर में ॾिसे। अहिड़ो वक़्तु ईंदो हर घर मां निकिरंदो, अहिड़ो वक़्तु ईंदो हर घर मां ख्वाजा सरा निकिरंदो, हर घर मां। इन खां बहितरी अथव त तव्हां पंहिंजे ॿारनि सां प्यारु कयो, मोहबत कयो, ख़लूस कयो। अगरि उहो छोकिरो आहे, छोकिरी आहे, ख्वाजा सर आहे, उनजे मथे ते हथु रखो, तव्हांजी औलाद आहे, तव्हां हुन सां प्यारु कयो। मां हुनजो नालो वठणु नथी चाहियां, नालो वठंदमि त हुनजी फैमिली बि बदनाम थींदी, उहा बि बदनाम थींदी। इन खां ॿाहिरि महिरबानी तव्हां पंहिंजे अख़लाक़ ते थोरो गौर कयो। अल्लाह हाफ़िज़।